केतिरो तोसां प्यार कंदो आ, न तुंहिंजी अमड़ तोसां प्यार करे, न तुंहिंजो अबो तोसां प्यार करे, न तुंहिंजो दोस्त तोसां प्यार करे, न तुंहिंजो बचड़ो तोसां प्यार करे, सब खां वधीक तोसां प्यार कंदो आ त मुंहिंजो करीम रब प्यार कंदो आ। आज़माए ॾिस दुनिया खे, ओ दुनिया जा तालिब, आज़माए ॾिस दोस्तन खे, ओ दोस्तन ते भरवसे करण वारा, आज़माए ॾिस औलाद खे, ओ औलाद जे मथां नाज़ करण वारा, आज़माए ॾिस पंहिंजी दौलत खे, बैंक बैलेंस जे मथां गहरी निगाह रखण वारा, जिथे सभई साथ छॾे वेंदा, उतां खां मेहरबानी शुरू थींदी त मुंहिंजे करीम रब जी शुरू थींदी। ऐं मुस्लमान, उन मुंहिंजे करीम रब खे विसारण, उन मुझे बेनियाज रब के याद न करण, रात ॾींहं गफलत में गुजारण, हारी हाँ छा कयां बच्चन जी रोज़ी करणी आ, सजी रात थ्रेशर ते हुयुस, जवाब दे अगर तोखे थ्रेशर ते कम करण वारा हथ मुझो करीम रब न दे हाँ, ॿुधा तुझे पारों लाबारो केर करे हाँ। बहानो बनाइण वारा सजो ॾींहुं तगारी थो खणा, निमाज़ पढ़ा त बचड़न खे केर तातींदो, ऐं बहानो नकुली करण वारा तगारी मज़दूरीअ जो उज़र ॾियण वारा, अगर मुंहिंजो करीम रब तोखे हलण जे लाइ पेर न ॾे हाँ त तूं तगारी कीअं खणी हाँ। ऐ रात जो गहरी निंड में सुम्ही करे अल्लाह जे फर्ज के छॾण वारा, इहो उज़्र पेश तो करी त निंड मां अख नथी खुले, ऐ यार ऐ मुंहिंजा यार, हिन दुनिया जे निंड खे भी आॾो रख, वरी उन कब्र वारे आराम के भी आॾो रख, ही निंड भली आ या हू आराम भलो। ऐ मुसलमान, अगर मुझे सुने करीम रब सां प्यार कंदे त मुझो करीम रब ओहो आ जेको हिकड़ी अमड़ जे बराबर न, बिन अमड़न जे बराबर न, 10 20 30 जे बराबर न, मुझो करीम रब पंहिंजे बहाने सां 70 अमड़न खां वधीक प्यार कंदो आ। जवाब दे ए नौजवान, जवाब दे ए अकुलमंद, दुनिया में अमड़ खां वधीक ॿियो अज़ीम रिश्तो आहे? जवाब दे। हिकड़ी रात घर न अची अमड़ ओ जागो करे, ॿी रात मोटी न अची जी जलो जागो करे, टी रात मोटी न अची आखिर इंसान बेवस थी सुम्ही पवे। अज़ीज़ा ने मन हफ्तो सजो भी जी जल अमड़ खां वधीक दुनिया जे अंदर कोई रिश्तो मौजूद नाहे जेको इंसान सां प्यार करे, मगर जी जल अमड़ भी हफ्ते खां वधीक बच्चे ला सजी रात ओ जागो करे इंतजार कान कंदी आ। एडे जवाब दे ओ गोठ आचर बांभण जे पट ते वेहण वारा, 80 साल उम्र गुजरी, 60 साल उम्र गुजरी, 100 साल उम्र गुजरी, ॿुधा मुझे करीम रब जी रहमत अज भी तुझो इंतजार करे रही आ या कान रही आ? जवाब दे मुसलमान, छाते तुझो दिमाग खराब थियो आ? कंहिंखे तो वफादार समझो आ? उन दोस्त खे जो तो वटा पैसा खत्म थी वञनि त रस्तो ही बदलाए वञे? उन औलाद खे वफादार तो समझी जेको औलाद
जेसते अब्बे में मफाद आ तेसते अब्बे जी इज्जत करे वरी उन जी मर्जी आ जे कदे बच्चो पीएचडी फाइनल करे आयो आ त अब्बो डिजे थो त सोची समझी गालाया किथे बचड़ो नाराज न थी वने याद रखी छॾ जेतरी दुनिया जी तालीम अब्बो अम्मा बच्चे के खणी दीदो आ अब्बो अम्मा डिजंदो आ त बच्चो मुजो एमएनए थी वयो आ बच्चो मुजो वजीर थी वयो आ बच्चो मुजो वजीर आला थी वयो आ सेक्रेटरी थी वयो आ गाल्हाया त सही पर कुराड़ो हां मतन नाराज न थी वने याद रखी छॾ दुनिया जो इल्म जेतरो भी पढ़ाए जायज आ नाजायज कोने लेकिन हिकड़ो फर्क समझी छॾ सेक्रेटरी बनाए बच्चे के डॉक्टर बनाए बच्चे के इंजीनियर बनाए बच्चे के मिनिस्टर बनाए बच्चे के पर गाल्हाईंदे त डिजंदे त किथे बच्चो नाराज त नथो थे पर जे बच्चे के आलिम हाफिज नेक बनाईंदे त बच्चो डिजंदो त गाल्हाया पर किथे मुजो बाबो नाराज त न थींदो यो सच आहे या न जैके मुझे करीम रब जो कुर्ब मिली विंदो उन जी तमन्ना हुंदी आ त अब्बे अम्मा सां गाल्हाया किथे मुझो अब्बो अम्मा नाराज न थे पर जन के दुनिया जो कुर्ब मिली विंदो आ दुनिया जी कुर्सी मिली विंदी आ दुनिया जो ओहदो मिली विंदो आ दुनिया वारा त मुबारक दींदा पर अब्बे अम्मा के खबर आ त मुझो लक्ष्मी अची रहियो आ मूड में आहे त गाल्हाया मता बच्चो नाराज थी वने ऐ मुसलमान पंहिंजे बच्चे जी अहिड़ी सुहिणी तरबियत कर जो जवान थियण खां पोइ भी उन जे दिल में खुदा ऐं मुस्तफा जो प्यार मौजूद हुजे सजी जिंदगी जन दोस्तन ला गुजारी आज़माए दिस पांजे दोस्तन के सच तो सजन साईं जो फकीर चवई याद रखी छॾ दोस्त इन सजन साईं जे गुलाम जूं ॻाल्हियूं दिल सां हंडाइजां अगर दिल कबूल करई त अमल कजां वरन तोखे इजाज़त आ जहीं भी दुनिया जे दोस्त के साल सजो सोन जे चमचन सां खारा अचानक उन जाडो हाल कर मां गरीब थी वयो हां दौलत पंहिंजी लिका हिकड़े ॾींहुं चवीस 5000 ॾे ॾींदो ॿिए ॾींहुं चवीस 2000 ॾे ॾींदो जन खे लख खाराए चुको आ टे ॾींहं ते तोखे ॾिसी रस्तो छॾींदो या कोन छॾींदो जवाब दे छॾींदो या न छॾ दोस्त जी पचर अचो अब्बे जे मथा 20 रुपया अब्बो तोखे रोज खर्ची ॾींदो आ सुभाणे 20 वठी चईस बाबा खर्ची ॾे चवंदो बच्चा हाणे जो 20 ॾिना मैं अचे वठ 10 ॿिया 30 मिली वया कलाक रखी वरी घुर बाबा खर्ची ॾे चवंदो दिमाग़ ख़राब न थियो थई 20 जे बजाय 30 वठी चुको आ वरी खर्ची जे ला कलाक रखी वरी घुरंदे उहो ही अब्बो जैसा तुझो खूनी रिश्तो आ जेके बाबा बाबा करे सदीदो आ जेको तोखे दिसी लिंगन जो पांजो सूर लाहींदो आ चौथे दफे घुरण खां पो कन्न खां वठी चमाट हणी चवंदो छा थी वयो थे अम्मड़ हुजे या अब्बो हुजे बार बार घुरण ते नाराज थींदो आ जेको न घुरण ते नाराज थींदो आ ओ मुझो करीम रब्बा पान संभाल नौजवान लतीफ सरकार बुध छाला वनी छो तू बेली थी त बियन जो वठ जो कंजक करीम रब जी जग जो वाली जो सुख्यो हूंदो सो यार जंहिंजो इश्क अल्लाह सां उन खां घुर जेको घुरण ते राज़ी थींदो आ उन खां तो घुरी जेको घुरण ते नाराज थींदो आ उन खां नथो घुरी जेको न घुरण ते नाराज थींदो आ
उन करीम रब जे दरबार में निगाह कर। अमड़ इंतजार करे थकजी पवंदी आ, मगर मुझे करीम रब जी रहमत अज भी तुझो इंतजार करे रही आ। न तुझे रंग खे थी ॾिसे, न तुझे ऐबन खे थी ॾिसे, न तुझे गुनाहन खे ॾिसी रहियो आ। मुझो करीम रब पंहिंजे नूरी फरिश्तन जे ज़रिए तो ते आवाज पहुंचाए रहियो आ, निदा अची रही आ। ओ मुझा बन्हा तू मुझो अम्मा तुझो तू मुझो मां तुझो ऐ मुझा बाना जहड़ो आही तहड़ो जहड़ो आही तहड़ो रुगी अचण तुझो कम्मा। तुझे जिंदगी जे गुनाहन के मेटण रब तो चवे तुझे करीम रब जो कम्मा। गुनाह भी किए थो मेटे, थकजी त न पवंदो न झट में। टाइम ॾींदो ज़रूर ॾुखियो हाँ, पर टाइम वठंदो चङो हाँ। अज़ीज़ाने मन ॾे बि कीअं थो इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व कानल्लाहु गफूरर रहीमा। मुझो सुनो करीम रब तो फरमाए, ऐ मुझा बाना जेतरा भी तुझा गुनाहन मां रब जे रहमत को घणा नाहिन। मां अल्लाह जी रहमत एतरी त कुशादी आ, अगर मां अल्लाह जी ज़ात पंहिंजे रहमत वारे समुंड मां हिकिड़ो कतरो कायनात खे ॾेई छॾियां, सॼी कायनात जा गुनाह धोपी वञनि, मुंहिंजे कतरे में अञा भी ताक़त मौजूद आ। ऐ मुसलमान जॾहिं मुझो बेनियाज़ रब मुझो सुणो करीम रब पंहिंजे पाक क़ुरान करीम जे ज़रिए तोखे सजड़ो करे रहियो आ त जहिड़ो आहीं तहिड़ो। उम्र 80 साल थई या 90, 30 साल थई या 20, 25 साल थई या 50, मुझो बेनियाज़ रब तो फरमाए गुनाह ज़मीन जेतरा थई आसमान जेतरा, मुझो अल्लाह तो फरमाए बस रुगी तौबा करे अचण तुझो कम्मा। रुगी गुनाहन खे मेटण न, कुरान दे निहार रुगी गुनाहन खे मेटण न, पर तुझे गुनाहन खे मेटे वरी उन्हनि जेतिरा सवाब ॾियण तुझे करीम रब जो कम्मा। आहे अहिड़ो सखीदर जवाब ॾे। ऐं मुसलमान आहे अहिड़ो सखीदर जंहिं दर खे छॾे ॾिनो अथई रहमत दा दरियाह इलाही हर दम वगदा तेरा जे एक कतरा मिल जावे मैनू ते बन जावे कम मेरा। रहमत दा दरियाह इलाही हर दम वगदा तेरा जे कतरा बख्शी मैनू ते बन जावे कम मेरा।
घर में वेखा अमला बल्ले ते कुछ भी नहीं मेरे पल्ले जे में वेखा रहमत रब दी बल्ले 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 अदल करीता थड़ थड़ कंपन उच्चिया शाना वालड़िया फजल करी मौला बख्शे जामन मुझे मौका लड़िया मुझे सुने करीम रब जे पाक कुरान करीम ऐलान कयो इल्ला मन ताब अगर तव्हां को अल्लाह जे दरबार में तौबा करे ओ मुझे करीम रब चोरी कंदो हुयुस मगर अज वायदो थो कया त वरी कोन कंदुसि ओ मुझा सुना करीम रब शराब पींदो हुयुस मगर अज वायदो थो कया त मुझा करीम रब वरी कोन पींदुस या अल्लाह ही गुनाह कंदो हुयुस ही गुनाह कंदो हुयुस ओ मुझा करीम रब तू मुझे दिल जो मालिक आ तू मुझे दिल जा राज ॼाणण वारो आ ताहू नथो कया मौलवी के नथो बुधाया पाड़े वारन के नथो बुधाया दिल जो दिल में तो सा वायदो थो कया ओ मुझा करीम रब जिया ऐब ढक्या थई तीअं ढक मौला वरी कोन कदुस मौला मुके पंहिंजे यार जो दीवानो बना ऐ मुसलमान याद रखी छॾ एक दफो रब जे दरबार में तौबा करे ॾिस चेतिरियूं चवी मां तोखे क़ुरान जूं आयतूं पढ़ी ॿुधायां तोखे अंदाज़ो ई कोन्हे को त तौबा करण सां छा छा मिलंदो आहे मौजू मुझो अजमत मुस्तफा है पर चूंकि सजन साईं जो गुलाम आहियां इन करे दीन जी तबलीग करण छो त मुझा दोस्त गुल होवे त खुशबू करे बिना खुशबू दे गुल केहा यार होवे त वफादार होवे बिना वफा दे यार केहा दीन दा जलसा होवे त कल्ब दी कट लहे वरन जलसे दा फायदा ही के मुझा दोस्त अजीज अगर दीन जो जलसो हुजे ऐं अख आली न थे त पोइ दीन जे जलसे मां फ़ाइदो कहिड़ो थियो ऐं मुसलमान हिकिड़े ॼणे जी अख आली थींदी आहे त मुंहिंजो करीम रब बेड़ो सभिनी जो पार करे छॾींदो आहे याद रख मुसलमान अल्लाह जी रहमत जो जॾहिं नुज़ूल थींदो आहे रुगी बागन ते न वसंदो आ रुगी गुलन ते न हुंदो आ पर गुलन जे भर में कंडड़ा पिया हुंदा हन रहमत कंडड़न ते भी करम करे छॾींदी आ मुझे सुने करीम रब जा दीवाना मुझे अल्लाह जा बानड़ा मुझे बेनियाज रब पंहिंजे पाक कुरान करीम जे ज़रिए हुक्म फरमायो ऐ मुझा बाना जहिड़ो आहीं तहिड़ो रुगी तौबा करण तुंहिंजो कम आ मां रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे पाक कुरान करीम में वाइदो थो कयां ऐ मुझा बाना न रुगी तुंहिंजा गुनाह मुआफ़ कंदो मैं व मई युबद्दिलुल्लाह सय्यातिहिम हसनात जेतिरा भी गुनाह दफ्तर में खणी आयो आ मुझे रब्बुल आलमीन जो पाक कुरान करीम गवाही ॾेई रहियो आ तुरुगी तौबा करण जी देर आ लख गुनाहन जो खणी आयो आ रब कुरान करीम जे ज़रिए ऐलान पियो करे लख गुनाह मेटे वरी लख सवाब ॾियण जो वाइदो मुंहिंजो रब्बुल आलमीन करे रहियो आ इन खां वधीक तोखे छा खपे कुरान ते यकीन थई जवाब ॾे नौजवान
कर्ज मुआफ़ करण सवलो आ। कहडे वञण दा तुंहिंजो 1000 रुपया मुंडे कर्ज आयो हा मूंखे मुआफ़ कर, हल मुआफ़ कयो मई, इहा ॻाल्हि सवली आ, पर इहो ॾाढो ॾुखियो आ। 1000 मुआफ़ भी कयो मई, 1000 ॿियो भी खणी वञ। मुझे बेनियाज़ रब जा बाना जे अल्लाह जे दरबार में रुगी तौबा करण तुंहिंजो कम आ। गुनाहन के सवाबन में तब्दील करण मुझे रब जो कम आ। अॻियां मुझे बेनियाज़ रब फरमायो वकान अल्लाह गफूरर रहीमा। ऐ मुझा बाना मां अल्लाह जे शान जे लायक इहो आ त मां अल्लाह मुआफ़ भी कंदो हां त रहम भी करे छॾींदो हां। मांदी थी न मारुई, कुरान भी ॿुध, लतीफ़ भी ॿुध। मांदी थी न मारुई, अल्लाह तुझो अल्लाह जो आगे सवन वरन जा दुखड़ा हिक लहज़े मंजिला है। उहो ई मालिक आगे जेको माग पहुचाईंदुई मारुई। ऐ बंदे न निहार, गुनाहन दे न निहार, दोहन दे न निहार, मुझे करीम रब जे कुर्ब दे निहार, ऐं मदीने वारे यार जे निस्बत दे निहार। कुर्ब कंदो मुझो करीम रब, चाचा ओबासी थो दे। कुर्ब कंदो मुझो करीम रब, कंहिंजे करे कंदो आ? मदीने वारे मीर जे करे कंदो आ। ओ मुझा दोस्त अजीज, ब आयतूं टे कुरान घणो पढ़ा या शेर पढ़ा? सुभान अल्लाह। ॻाल्हायो। स्टेज वारन के छॾियो, स्टेज वारन के अल्लाह ताला घणो अता फरमायो, उन जो रोज जो ही कम आ। तहां जवाब दियो जेके मुआंगुड़ सादड़ा सादड़ा आयो। कुरान ॿुधण था चाहियो, शेर भी पढ़ंदुस, चओ त नातूं भी पढ़ंदुस, पर दिल चवे थी अॼु कुरान ॿुधो। सुभान अल्लाह। मता को सुभाणे ईअं चए त ॻोठ आचर बांभण में आयो त हो सजन साईं जो फ़कीर, पर रुगी 2-3 शेर पढ़ी हलियो। रब जो कुरान ॿुधो। जेतिरो चओ हर ॻाल्हि में कुरान जी आयत तव्हांखे पढ़ी ॿुधायां, तव्हांखे छा खपे? तौबा कर बाना, तौबा कर। छा कर? तौबा कर। अगर औलाद जो बुख्यो हई तौबा कर। अगर दुनिया दौलत घुरजई तॾहिं भी तौबा कर। अगर तुझे बागन में गुल नाहिन, बूटन में माल नाहे, तॾहिं भी तू तौबा कर। अगर तुझे जर जो पानी कड़ो थी वयो आ तॾहिं भी तू तौबा कर। अगर मींह वसण बंद थी विया तॾहिं भी तू तौबा कर। मुझो बेनियाज़ रब फरमाईंदो आ तौबा तू कंदे सब कुछ तोखे अता मां करे छॾींदो माए। कुरान पढ़। इस्तग़फिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़्फ़ारा युरसिलिस समा अलैकुम मिदरारा वयुमदिदकुम बिअमवालिन व बनीन वयजअल लकुम जन्नातिन वयजअल लकुम अनहारा। जवाब दे हिकड़े मिंट ला आसमान दे निहार निहार। बिना थूणीअ जे बीठो आ या थंभे सां बीठो आ? जवाब दे, जवाब दे। रुगी सुभान अल्लाह न जवाब दे। बिना थूणीअ जे बीठो आ या थूणीअ ते बीठो आ?
बिना थूणीअ जे तूं हिकिड़ो शामियानो बीहारे ॾेखार चो कोन बीहंदो। बिना टेक जे बिना सपोर्ट जे हिकिड़ो शामियानो त छा पर फुट जी शइ बीहारे ॾेखार चो कान बीहंदी। तोखा हिकिड़े फुट जी शइ कान थी बीहे। मुझे करीम रब जे कुदरत ॾे निहार। हिकु न ॿ न टे चार पंज छह न सत आसमान तबक दर तबक बिना सपोर्ट जे बीहारण वारो रब जॾहिं उन जे आॾो सत आसमान बिना सपोर्ट जे बीहारण मुश्किल नाहे। ॿुधा उन मुझे करीम रब जे आॾो तुंहिंजी मुश्किल हल करणु आसान आहे या नाहे? छा थियो अथई? ऐं मुसलमान तोखे छा थियो आहे? ख़ुदा जी ज़ात थी ॼाणे तोखे अंदाज़ो नाहे त मुंहिंजो करीम रब केतिरो तोसां प्यार कंदो आहे। सच ॿुधा, ईमानदारी सां जवाब ॾे। अगर तूं पंहिंजे पुटड़ो हिकिड़ो ई अल्लाह तोखे ॾिनो हुजे, लक्ष्मी हुजे केतिरो बि दादलो हुजे, सुबुह जो सॾु करी बच्चा हली आ, बच्चो जवाब न ॾे, कलाक ॿिनि खां पोइ वरी सॾु करी ओ मुंहिंजा दिलबर पुट हली आ, बच्चो जवाब न ॾे, टियों दफ़ो चौथों दफ़ो पंजों दफ़ो रोज़ सॾ करी पुट जवाब न ॾे। कसम तोखे पंहिंजे पैदा कंदड़ रब जो मुस्लमान जवाब दे, उन बच्चे के घर मां कढंदे या रहाईंदे। सच ॿुधा, जवाब दे मुसलमान। नौजवानो जवाब दियो, औलाद वारा वेठा हो। अगर बच्चो तुंहिंजो बार बार सॾ जो जवाब न दे, उनके घर मां कढंदे, हिकिड़ो ॾींहुं छॾींदे, ॿ ॾींहं टे ॾींहं घर मां चवंदे निकिर मुंहिंजे कम जो नाही, अञा जे करे जॾा कम कई इख़बार में इश्तिहार ॾेई छॾींदे, हिन सां लेन देन न कजो, मुंहिंजो को वास्तो नाहे। हालांकि खून बि तुंहिंजो आहे, पुट बि तुंहिंजो आहे, नाले बि तुंहिंजे सां आयो आहे, जंहिं ज़ाल सां तो निकाह कयो आहे उनजे वजूद मां रब तोखे अता कयो आहे, मगर तुंहिंजो चवण 8 ॾींहं न वरते, नफ़रत करे दुनिया खे दाहूं ॾिने। कसम तोखे पैदा कंदड़ रब जो जवाब ॾे, ज़िंदगीअ जो हिस्सो गुज़ारे छॾियो थे, फज्र जी आज़ान अचे, हय्या अलस्सलाह हय्या अलल फलाह। सवड़ छिके मथों विझंदो आ, जीअं निंड मां उथंदो आ, ॿुधाए त मुंहिंजे रब जूं नेमतूं खाईंदो आ या न खाईंदो आ? ए बेगुण इंसान पंहिंजे करीम रब जो कुर्ब ॾिस, पंहिंजे करीम रब जो तोसां प्यार ॾिस, ऐं तुंहिंजी वरी जेका या हठ ऐं कूड़ी वॾाई आ पंहिंजे नफ्स जे ग़ुलामीअ ॾे निहार। तूं मुंहिंजे करीम रब जे दरबार मां सॾड़ो थे, तूं उनखे जवाब न ॾी, मुंहिंजो करीम रब मलाइकनि खे हुकुम करे थधड़ो थधड़ो पाणी खणी वञोसि, जीअं मुंहिंजो बानो निंड मां उथे मिठड़े मिठड़े पाणीअ सां मोहड़ो धोई सुकून वठे। मां रब जूं नेमतूं खाई मन मां रब खे यादि करे। जरन जो पानी कंहिंजे अख्तियार में आहे, जवाब ॾे मुसलमान, जवाब ॾे, जरन जो पानी कंहिंजे अख्तियार में आहे? पढ़ा रब जो क़ुरान, कुल अरअयतुम इन अस्बह माउकुम गौरा फमन यअतीकुम बिमाइन मईन। अल्लाह जे क़ुरान करीम ॾे गौर कर। अगर मुझो खुदा चाहे रात जो सुम्ही त तुझे जर जो पानी मिठो हुजे, सुबुह जो निंड मां उथी ॾिसी त या पानी मौजूद नाहे, या ॾिसी त पानी कड़ो थी वियो आ, इहो अल्लाह जे कुदरत जे आॾो मुश्किल नाहे, ॾाढो आसान आ। उहो बेनियाज़ रब तो फरमाए, ओ मां अल्लाह जे हुकुम ते जवाब न ॾियण वारा, फज्र जो सॾड़ो थी जवाब न ॾिने, ज़ुहर जो सॾ थियो जवाब न
ॾिनई, असुर जो सॾु थियो जवाब न ॾिनई, मग़रिब जो सॾु थियो जवाब न ॾिनई, इशा जो सॾु थियो जवाब न ॾिनी। ऐं अचे खट ते ऊंधो थी सुम्हे, मलाइकत जो दफ़्तर खणी पहुता। या अल्लाह, हे वॾो बदमाश, हे वॾो बेफ़रमाना, सॼो ॾींहुं तुंहिंजे हुक्मनि जी बेफ़रमानी कई थे, हे लिस्ट गुनाहनि जी आ मौला, हुक्म थिए त हिन जे मथां को अज़ाब वञी कड़कायूं, लेकिन मुझे करीम रब जे प्यार दे निहार मुझो बेनियाज़ रब फरमाइंदो आ, ओ फरिश्तो या गुनाहनि जी लिस्ट हेॾे रखो, मां अल्लाह जूं नेमतूं खणी वञो त मुझे मुस्तफ़ा जो ग़ुलाम निंड मां उथी वरी मां रब जूं नेमतूं इस्तेमाल कर। उन करीम रब खे विसारण मुनासिब आहे? मुसलमान पंहिंजे अंदर खां पुछ, ए नौजवान, ए नौजवान पंहिंजे पाण खां पुछ, पंहिंजे अंदर खां पुछ। जेकॾहिं अञा यकीन नथो अचे त पोइ पंहिंजे पाण खां हिकिड़ी आख़िरी आयत मां क़ुरान करीम जी पढ़ी पोइ मां पंहिंजे मौज़ूअ ते मोटा। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह जो क़ुरान ॿुध, छो त हींअर जीअं तो जलसे तां वापसि वेंदे छा कंदव? निंड। छा कंदासीं? वरी चो छा कंदासीं? निंड करणु तुंहिंजो असांजो अख़्तियार आहे या मुंहिंजे रब जो अख़्तियार आहे? जवाब ॾियो। बिस्तरे ताईं पहुचण तुंहिंजो अख़्तियार आहे, बिस्तरे जे मथां लेटण तुंहिंजो मुंहिंजो अख़्तियार आहे, अखियूं बूटण तुंहिंजो मुंहिंजो अख़्तियार आहे, पर अखियुनि बूटण खां पोइ सुकून जी निंड ॾियण तुंहिंजो मुंहिंजो न, पर मुंहिंजे करीम रब जो अख़्तियार आहे। मुझे बेनियाज़ रब जो कुरान ॿुध, मुझे बेनियाज़ रब फरमायो, वजअलना नौमकुम सुबाता। मुझो अल्लाह तो फरमाए, ऐ बाना मूंखे ॿुधाए त सही, तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो छा ते आहे? तुझे वस में आहे छा? न सुम्हण तुझे वस में, न उथण तुझे वस में, न घुमण तुझे वस में, न ॾिसण तुझे वस में, न ॻाल्हाइण तुझे वस में। तुझे वस में त जेको साह जो सॻो आहे इहो बि खणण तुझे वस में कोन्हे। ऐं मुंहिंजा बाना रब तो तोखां पुछे, पढ़ा क़ुरान, या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। मुझो बेनियाज़ रब तो पुछे, ऐ मुंहिंजा बाना मां अल्लाह जे ज़ात खे जवाब ॾे, उहा कहिड़ी शइ आहे जंहिं तोखे तुंहिंजे करीम रब खां परे करे छॾियो आहे? रुगी सुभान अल्हम्दुलिल्लाह, सुभान अल्लाह चवण बि सवाब आहे, पर थोरो ॻाल्हि खे सम्झो बि सही। मुंहिंजो रब थो पुछे त उहा कहिड़ी शइ आहे जंहिं तोखे तुंहिंजे करीम रब खां परे कयो आहे? त पंहिंजे अंदर में झाती पए, पाण खां पुछो आहे कहिड़ी शइ आहे? अंदरां कोई जवाब न मिलंदो, चवंदो तुंहिंजी बदमाशी आहे, ॿी काई शइ कान्हे। सच आहे या न मुंहिंजा दोस्त? अगरि तोखे औलाद जे प्यार परे कयो आहे त जवाब ॾे, औलाद ॾियण वारो केरु आहे? अगरि तोखे कंहिंजे मोहब्बत अल्लाह खां दूर कयो आहे, ॿुधा मोहब्बत वारी दिलि ॾियण वारो केरु आहे? अगर तोखे पंहिंजे ज़मीनुनि जे हिसाब किताब पंहिंजे करीम रब खां परे कयो आहे, ॿुधा तोखे ज़मीनूं ॾियण वारो केरु आहे? कोई जवाब नाहे सवा इन जे जो ज़मीर चवे त बेज़मीर नथी बदमाशी छॾ, करीम रब जे दरबार में झुकी चयो, या अल्लाह ख्वार है बदकार है, डूबे हुए जिल्लत में हैं, कुछ भी है लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में है। पंहिंजे करीम रब खां माफ़ी वठ। ऐ मुंहिंजा मुस्लमान भा, ॾाढो अॼु मूंड में हां,
छो त थकल न आहियां। दिल चवे थी यकीन कयो मौजू पंहिंजी जगह ते बीठो आहे। दिल चवे थी एतिरो क़ुरान पढ़ा, हर ॻाल्हि रब जे क़ुरान मां पढ़ी ॿुधायां। छो त स्पीकर वारो ज़रूर हीअ रिकॉर्डिंग कंदो हूंदो, ईअं न चाचा, ज़रूर रिकॉर्डिंग कंदो हूंदो। तव्हांखे त केतिरो फ़ाइदो थींदो, पर मन के अल्लाह जी मखलूक ॿुधी कंहिंजी अख आली थी पवे त हिन फ़कीर जो छा, हिन सॼी जमायत जो बेड़ो पार थी वञे। जंहिं मरहूम जे बख़्शिश जे लाइ हीअ हेॾी वॾी जमायत घुराए ख़ैर कयो वियो आहे। रुगी अॼोकी राति न, उन मरहूम जो नालो छा आहे? फ़कीर ख़िज़र बांभण जे बख़्शिश लाइ जेका महफ़िल सजाई वई आहे, रुगी अॼु न पर जिते बि हीअ तकरीर हले, अगर कंहिंजी अख आली थिए त फ़कीर ख़िज़र बांभण खे रब क़ब्र में क़ुर्ब करे छॾे। मुंहिंजो रब चवे त तुंहिंजे पोयर मां अल्लाह जे पाक क़ुरान करीम जी महफ़िल सजाई हुई, इन करे मां अल्लाह तुंहिंजे अजर खे बंद नथो कयां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, कुछ भी कोने जंहिं दुनिया जे लाइ चरिया थिया आहियूं, या सभु इते पई उजड़ गए वो बाग, उजड़ गए वो बाग जिनके लाखों माली थे। अरे सिकंदर जब दुनिया से गया दोनों हाथ खाली थे। कुछ भी को न खणी वींदे, सब कुछ इते पियो होंदो, पर चवण दे हिन सजण साईं जे अदना गुलाम खे जेतरी घणो ढूंढ पोइते छॾी वेंदे, एतिरा फसाद घणा पोइते रहंदा। वताए फ़कीर खे मां चवंदी, ओ वताया, ओ वताया, ओ वतू। चई जी मुंहिंजी अम्मा। चई कुझु कर। चई अम्मा हा। ओ वतू कुझु कर। चई अम्मा कंदासीं। हिकिड़े ॾींहुं ख़ुदा जी कुदरत ॻोठ खे चए थी बाहि लॻे। ॻोठ ढींघरनि जा ॻोठ, छपरनि जा ॻोठ, माण्हू सामान कढण में, वठ वठा रड़ियूं करण में। वताए रली कुल्हे ते रखी। चई अम्मा हली आ। अचे परे खां हिकिड़े दड़े ते वेही रहियो। चई अम्मा हाणे होॾे निहार, दाहूं ॿुध, कूकू ॿुध। चई बा वॾो ज़ुल्म आ। चई अम्मा अल्लाह जो ज़ुल्म नाहे, इन्हनि जो कयो पंहिंजो ज़ुल्म आ। तूं असां केॾो ठठ सां वेठा आहियूं, हिकिड़ी रलड़ी ही खणी ढेर ते डंग ते वेठा आहियूं, पर जंहिंजो माल हुजे त तूं असां बि ईअं ई पिया रड़ियूं कयूं। इन जो मतलब इहो नाहे त तूं घर में कुछ न कर, सुभाणे गंडो खणी बीही रही सभिनी थावनि खे भञण जे लाइ। मक़सद इहो नाहे। मक़सद इहो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त हथनि सां कमुकार कर, हिन दिल सां फ़क़ति यादि हिकिड़ो यार कर। हे जिस्म मुझे करीम रब तोखे सुम्हण जे लाइ रुगी न ॾिनो आहे, निकमो थियण लाइ न ॾिनो आहे। रुगी अल्लाह तोखे मस्जिद में वेहण लाइ ही जिस्म न ॾिनो आहे। मुझे अल्लाह तोखे ॾिनो आहे फ़इज़ा क़ुदियतिस सलात फंतशिरू फिल अर्द वब्तगू मिन फ़ज़लिल्लाह। मुंहिंजो रब तो फरमाए मुंहिंजे फज़ल खे तलाश कर, निमाज़ पढ़ी ज़मीन ते निकिरी पओ, मां अल्लाह जे रहमत खे ॻोल्ह, मां अल्लाह पंहिंजी रहमत खे अता कंदुसि। हथनि सां कमुकार कर, पर दिल सां फ़क़ति हिकिड़ो यादि पंहिंजो यार। जॾहिं न ईअं कई मुस्लमान, पोइ ख़बर अथई छा थींदो? ॿुधाई छा थींदो? न रुगी तुंहिंजो कमु थींदो, पर जंहिं ते निगाह कंदे उन जो बि कमु थी वेंदो। चढ़ी आई आहे ॻाल्हि इमाम आज़म अबू हनीफ़ा जी करे वठां। इमाम आज़म अबू हनीफ़ा जे पाड़े में शराबी रहंदो हो। केर ॻाल्हाए? केर? नौजवान शराबी रहंदो हो। शराब पी करे रात जो घर में बधड़को मचाईंदो हो, सॼे घर खे परेशान कंदो हो। इन परेशानीअ मां तंग थी करे उन वक्त में उन जे भाइरुनि अबे अम्मा फ़ैसिलो कयो हिन खे पुलिस जे हवाले कयूं, ता त बंदि थी वञे, शराब जी आदत छॾे ॾे। वञी माइट वञी लाकब कराए आया। रात जो पाड़े में दाहूं न थियूं, ॿी रात जो दाहूं न थियूं। अबू हनीफ़ा, इमाम आज़म अबू हनीफ़ा ॿिए ॾींहुं सुबुह जो वञी दरवाज़ो खड़कायो। जॾहिं घर वारा निकिता, पाण पुछनि था ॾियो ख़बर, बरातियूं थी वयूं हल, तव्हांजे घर मां आवाज़ नथो अचे, उन हमराह जी तबियत त ठीकु आहे? जवाब ॾिनो, साईं हाणे सुकून सां वञी निंड कयो, हाणे इहो आवाज़ कॾहिं बि कोन ॿुधंदो। बच्चा काॾे
वयो सही जेल में बंद करे आया हूं। इमाम आज़म अबू हनीफा सिधो जेल में ईंदो आ, जेलर खे चवंदो आ ओ जेलर हिन नाले सां नौजवान तो वटि गिरफ्तार थी आयो आ। उहो निहारे चवे थो मुंहिंजा साईं काॾे तव्हां जी शख्सियत काॾे ही गंदो छोरो हेड़ो तहिड़ो जंहिंमां अबो बेज़ार अम्मा बेज़ार जंहिंमां भाइर बेज़ार अल्लाह जे सालिह बाने मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे दीवाने निहारे चयो इहा ई त मुस्तफ़ा करीम जे ग़ुलामनि जी निशानियां जंहिंमां पंहिंजा बेज़ार थींदा आहिनि मुंहिंजे मुस्तफ़ा जा ग़ुलाम उन सां ई प्यार कंदा आहिनि। अज़ीज़